डिस्ट्रिक्ट रिपोर्टर अब्दुल रज़्ज़ाक शेर। पीपल्स पार्टी तालका कोट डीजी के सदर शहबाज डिनो भट्टी ने मीडिया से गुफ्तगू करते हुए कहा कि भुट्टो साहब के दौर से पीपल्स पार्टी में इंशाल्लाह ताला रहेंगे। पार्टी में नए लोग आ चुके हैं और हम पुराने कारकुनों को क़यादत भूल चुकी है। हम शुक्रिया अदा करते हैं पीपल्स पार्टी के साबका होम मिनिस्टर सिंध मंजूर हुसैन वसाण का, जो हर वक्त दुख सुख में हमारे साथ खड़े हैं। अफसोस से कहना पड़ता है कि MNA साहिबा फ़ोन भी नहीं उठाती। उसने मजीद कहा कि जिस वडेरे को फ़कीराबाद की कुर्सी पर बिठाया गया है वो नाअहल है। टाउन फ़कीराबाद में कोई तरक्याती काम नहीं हुआ। अक्सर करके चेयरमैन कराची में रिहाइश पजीर हैं। जब भी आता है बड़ी बड़ी गाड़ियों में आकर 2 मिनट बैठकर चला जाता है। इसने कहा कि अवाम को बुनियादी सहूलियात फराहम की जाए जो उनका हक है। तो वो कॾहिं असांजो को वसाण साहब जी कोई चवंदो आहे होॾे छो था वञो कीअं था वञो, त पार्टीअ में इज़त लहणी जी उहा उन माण्हू जेको आहे सो असांखे को रिस्पॉन्ड कोन ॾिनई। हालांकि साईं असांजो वीचारो खणी पियो, साईं गांधी शाह ग्रेट माण्हू पुराणो माण्हू। मां तव्हांखो हिकिड़ो सुवाल कंदुसि, तव्हां पुराणा कारकुन आहियो, जी जी हिन वक़्तु नवां माण्हू आया आहिनि जी ऐं इहो शिकायत घणी आहे त माण्हू जेके सियासतदान आहिनि पुराणनि कारकुननि खे जेको नज़र अंदाज़ करनि था पिया। तव्हां हिन फ़कीराबाद में हींअर वेठा आहियो, फ़कीराबाद जो चेयरमैन साईं निसार खान ख़ासकेरी साहिबु आहे, लेकिन फ़कीराबाद में तव्हां सुठा कमु कराया आहिनि, आलीशान तरक़ियाती तव्हां कमु कराया आहिनि। हींअर जे लिहाज़ सां तव्हांखे कीअं थो लॻे? ॾिसो जो तरक़ियाती कम शुरू में जो ड्रेनेज जो सिस्टम हुयो इहो असांजे शहर लाइ हालांकि सभु मुखाल पिया कनि त ड्रेनेज जी थी ज़रूरत आहे। हाणे प्लाटिंग थिए थी भई बंगला ठहंदा, जेसि ताईं पाणीअ जो निकाल न हूंदो त मां टुकड़ो पैसनि सां वठी हुनखे ॾिनो जिते इहा पंहिंजो इहो गॾो ठहियलु आहे त असांखे जेको आहे उन महिल पंहिंजो वरी मुंहिंजी ज़मीन कान्हे, हेॾी ज़मीन चयूं की हेॾी न थींदो, तव्हां वठी ॾिनो? मां वठी ॾिनो, तव्हांखे नौकरियूं ॾींदासीं, 2 माण्हू तव्हांजा रखंदासीं। इन महिल ताईं उन ते इम्प्लीमेंट कान थी, उहो ड्रेनेज सिस्टम उते दबाव लॻो पियो आहे। ॾिसो अॻे में तरक़ियाती कम लाइ असांजे हिते ड्रेनेज सिस्टम आहे, सिर ते ट्रांसफार्मर हाणे ते इहे लॻाइण जो